मज़मून फ़िज़िक्स क्लास ॾहों बाब 11 सबक 3 आवाज़ जी रफ़्तार स्पीड ऑफ साउंड। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे आवाज़ जी रफ़्तार यानी स्पीड ऑफ साउंड। प्यारा ॿारो, जीअं त हिन टॉपिक खां पहिरीं असीं पढ़ियोसीं इलेक्ट्रिक बेल जार एक्सपेरिमेंट, जंहिंमें असीं हिकु एक्सपेरिमेंट डिस्कस कयोसीं त कहिड़े नमूने सां आवाज़ जेको आहे मीडियम में ट्रेवल करे थो ऐं विदाउट मीडियम जेको आहे ट्रेवल नथो करे सघे। ठीकु आहे, तो उन एक्सपेरिमेंट खे असां इलेक्ट्रिक बेल जार एक्सपेरिमेंट जो नालो ॾिनोसीं। ऐं हींअर असीं डिस्कस कंदासीं स्पीड ऑफ साउंड जे बारे में, त आवाज़ जी जेका रफ़्तार आहे उहा केतिरी आहे ऐं कहिड़े नमूने सां जेको आहे आवाज़ ट्रेवल करे थो। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो अगरि जेकॾहिं हिते असां स्पीड ऑफ साउंड जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त स्पीड ऑफ साउंड खे डिटरमाइन करण जे लाइ असां वटि ॿ मेथड आहिनि। तो देयर आर टू मेथड्स टू डिटरमाइन स्पीड ऑफ साउंड। तो प्यारा ॿारो, पहिरियों जेको असां वटि मेथड आहे उहो आहे डायरेक्ट मेथड। हाणे डायरेक्ट मेथड कहिड़े नमूने सां वर्क करे थो ऐं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे रिक्वायर्ड आहिनि जंहिंजे ज़रिए असीं स्पीड ऑफ साउंड जेको आहे मैयर करे सघूं था या उनखे असां डिटरमाइन करे सघूं था। उन जे लाइ जेको आहे त तव्हां हिन फिगर खे ॾिसंदव त हीअ हिकिड़ी फिगर आहे जंहिंमें तव्हांखे ॿ माण्हू नज़र ईंदा। तो हिकिड़ी औरत आहे ऐं ॿियो जेको आहे मर्द आहे। ऐं हिन औरत खे जेको आहे त हथ में स्टॉप वॉच आहे ऐं हीउ जेको ॿियो मर्द आहे ऐं हिन मर्द जे हथ में कुझु सॉलिड शइ आहे, या ईअं खणी चऊं त उन जे हथ में ॿ थालियूं आहिनि या अहिड़ी काई बि शइ उन जे हथ में मौजूदु आहे जेका आवाज़ करे। उनखां पोइ इन ॿिन्ही जे विच वारो जेको मुफ़ासिलो आहे उनखे असां 100 मीटर या उनखां कुझु वधीक रखियो आहे, यानी मिनिमम 100 मीटर हुजणु ज़रूरी आहे। इहो इन जे करे जीअं असां जेको आहे त एक्यूरेटली स्पीड ऑफ साउंड खे मैयर करे सघूं। जेकॾहिं वेझो हूंदासीं त असां शायदि असां प्रॉपर नमूने सां स्पीड ऑफ साउंड खे मैयर न करे सघूं ऐं ह्यूमन एरर या असांखे ॿी का एरर फेस करणी पवे। ठीकु आहे प्यारा ॿारो, हिन मेथड में थिए छा थो त ही जेके ॿ माण्हू आहिनि इहे ॿई 100 मीटर डिस्टेंस ते जेको आहे त बीठा आहिनि। हीउ जेको शख़्स आहे इहो ताड़ी वॼाए थो या उन जे हथ में जेके ॿ प्लेटूं आहिनि उन्हनि खे पाण में जेको आहे ज़ोर सां हिक ॿिए सां हणे थो त छा थो थिए त हितां आवाज़ पैदा थो थिए। ठीकु आहे, हीअ औरत छा थी करे जॾहिं ॾिसे थी त हीउ जेको मर्द आहे इहो जॾहिं ॿ प्लेटां पाण में टकराए थो त टकराइजण वक़्तु जेको आहे हीअ हिन स्टॉप वॉच ऑन करे थी ऐं उनखां पोइ जॾहिं प्लेटां टकरायूं ऐं उन्हनि मां आवाज़ पैदा थियो, आवाज़ ट्रेवल करे जॾहिं हिन औरत ताईं पुॻो त उनखां पोइ जॾहिं हीअ औरत उन आवाज़ खे ॿुधे थी, ॿुधण खां पोइ हीअ उन स्टॉप वॉच खे स्टॉप थी करे। ठीकु आहे, उनखां पोइ छा थो थिए प्यारा ॿारो, इहो जेको प्रोसेस आहे, इहो जेको एक्सपेरिमेंट आहे इहो 2-3 दफ़ा जेको आहे त वरजाए थो, अञा बि कुझु वधीक टाइम। ठीकु आहे, छाजे करे त इन में असांखे ह्यूमन एरर अचण जो ख़दशो आहे। ठीकु आहे, सो अहिड़े नमूने सां एक्सपेरिमेंट वरजाइबो, दुहिराइबो, तो उनखां पोइ असांखे जेको एवरेज टाइम आहे उहो कैलकुलेट करणो आहे। ठीकु आहे, तो मिसाल जे तौर ते फस्ट टाइम असांखे जेको टाइम मिलियो उहो मिलियो 0.35 सेकंड। उनखां पोइ सेकंड टाइम में मिलियो 0.25, उनखां पोइ थर्ड टाइम में मिलियो 0.28। त अहिड़े नमूने सां असां छा कंदासीं, उन टाइम जी एवरेज कढंदासीं। ठीकु आहे, एवरेज कढण खां बाद में जॾहिं असांखे उहो टाइम मिली वेंदो ऐं उनखां पोइ असांखे मुफ़ासिले जी बि ख़बर आहे त हीअ ॿ जेके शख़्स आहिनि उहे केतिरे मुफ़ासिले ते बीठा आहिनि ऐं उनखां बाद में असां जेको आहे त फार्मूले जो यूज़ करे जेको आहे स्पीड ऑफ साउंड मालूम करे सघूं था। ठीकु आहे, उनजे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे स्पीड ऑफ साउंड इज़ इक्वल टू डिस्टेंस ट्रेवल बाय साउंड डिवाइड बाय टाइम टेकन। हाणे हीउ प्यारा वारो जेको टाइम आहे उहो आहे असांजो एवरेज टाइम। ठीकु आहे, त हिते जेको असां टाइम नोट कयोसीं 2-3 दफ़ा या 4 दफ़ा या 5 दफ़ा, जेतिरा बि दफ़ा असां हिते टाइम नोट कयोसीं,
उनजी एवरेज कढीसीं ऐं एवरेज वारो टाइम हिते असांखे जेको आहे लिखणो हूंदो। ठीकु आहे। हाणे मिसाल तौरु असां हीअं था कयूं त जेको डिस्टेंस आहे उहो आहे असां वटि 100 मीटर। उनखां पोइ जेकॾहिं असां एवरेज टाइम कढियो आहे उहो मिलियो आहे असांखे 0.35 सेकेंड। ठीकु आहे। ऐं असां हींअर जेको आहे छा कंदासीं, स्पीड ऑफ साउंड मालूम कंदासीं। सो इन जे लाइ असां ही फार्मूलो जेको आहे यूज़ कंदासीं। सो v इज़ इक्वल टू डिस्टेंस डिवाइड बाय टाइम। तो डिस्टेंस जी असांखे ख़बर आहे उहो आहे 100 मीटर ऐं उनखां पोइ टाइम एवरेज जेको असां कढियो आहे मिसाल जे तौर ते उहो आहे 0.35। हाणे छा कंदासीं, 100 खे जॾहिं 0.35 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको जवाबु आयो उहो आयो 285.7 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे। त इन मां असांखे जेको आहे मालूम थियो त यानी ही जेको आवाज़ु आहे यानी ही जेको शख़्स आहे ही जॾहिं ॿ प्लेटां पाण में मिलाए पियो या जॾहिं क्लैपिंग करे पियो, ताड़ी पियो वॼाए, त उन ताड़ीअ जो जेको आवाज़ु आहे या उन प्लेटुनि जो जेको आवाज़ु आहे उनजी जेका रफ़्तार असांखे मालूम थी उहा थी 285.7 मीटर पर सेकेंड। तो प्यारा ॿारो, ही जेको असां ही सॉल्यूशन कयो आहे इहो असां वटि हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे। ठीकु आहे। हिकिड़ी रफ कैलकुलेशन आहे। तो हिन में कुझु ॿिया फैक्टर्स बि आहिनि जेके हिन में मुदाख़लत कंदा। तो उन्हनि खे असां इनशाला जेको आहे त अॻियां लेक्चर्स में डिस्कस कंदासीं त उन्हनि में कहिड़ा कहिड़ा फैक्टर आहिनि जेके साउंड जी स्पीड ते जेको आहे त इफेक्ट करे सघनि था। ठीकु आहे। सो ही असां जेको आहे त रफ कैलकुलेशन कईसीं हिन डायरेक्ट मेथड जे बेसिस ते, त जंहिंमें असांखे जेका स्पीड मिली साउंड जी उहा मिली 285.7 मीटर पर सेकेंड। तो प्यारा ॿारो, हींअर असीं हलूं था वरी सेकंड मेथड जे तरफ़ ऐं सेकंड मेथड आहे बाय यूज़िंग एको। ठीकु आहे। हाणे एको खे यूज़ करे कहिड़े नमूने सां असां स्पीड ऑफ साउंड जेको आहे मालूम करे सघूं था। सो इहो मेथड बि या डिटर्मिनेशन बि असांखे जेको आहे पंहिंजे बुक में ॾिनी वई आहे। ठीकु आहे। हुनजे लाइ हिन फिगर खे ॾिसंदव प्यारा ॿारो, ऐं हीअ फिगर जेका आहे उहा तव्हांखे पेज नंबर 25 ते मिलंदी ऐं जेका पोइ फिगर हुई उहा तव्हांखे मिलंदी पेज नंबर 24 ते। ठीकु आहे। सो हिन बाय यूज़िंग एको में प्यारा ॿारो असां छा कंदासीं, ॾिसंदव त हिन में बि ॿ जेका त माण्हू आहिनि, हिकु औरत आहे हिकु मर्द आहे। हाणे छा थो थिए त हेॾां अॻियां जेको आहे उहा वाल आहे यानी भित आहे। हाणे उनखां पोइ छा थो थिए, ही जेको हमरिया आहे इहो जॾहिं पाण में ताड़ी वॼाईंदो या हुन ॿिनि प्लेटनि खे पाण में जेको आहे हणंदो, त हणण सां हीअ जेका औरत आहे इहा छा कंदी, इहा टाइम नोट कंदी। ठीकु आहे। उनखां पोइ छा थींदो प्यारा ॿारो, जॾहिं ही हिन ॿिनि प्लेटनि खे पाण में हणंदो या ताड़ी वॼाईंदो त इन जो जेको आवाज़ु आहे उहो काॾे ट्रेवल कंदो, उहो कंदो हेॾे भित जे तरफ़। उनखां पोइ भित सां लॻी करे ही रिफ्लेक्ट थींदो, मोट खाई करे जॾहिं वापसि थींदो ऐं उनखां पोइ जॾहिं हीअ औरत उन आवाज़ खे ॿुधंदी त ॿुधण सां उन स्टॉप वॉच खे वरी छा कंदी, स्टॉप कंदी। ठीकु आहे। जॾहिं ही जेको आहे पाण में ताड़ी वॼाईंदो तॾहिं हीअ उन स्टॉप वॉच खे ऑन कंदी ऐं जॾहिं ही उहो आवाज़ु जेको आहे हिन भित सां टकराइजी करे वापसि थींदो त हीअ औरत जेको उन स्टॉप वॉच खे ऑफ कंदी। ठीकु आहे, यानी स्टॉप कंदी। हाणे जॾहिं स्टॉप कंदी त उनखां पोइ हीअ उन ड्यूरेशन वारो जेको टाइम आहे उहो मालूम कंदी त उहो जेको आवाज़ु आहे उहो जेको आहे हिन बंदे खां निकितो, हिन भित सां टकरायो, उनखां पोइ वरी वापसि अची करे मुंहिंजे जॾहिं कननि ताईं पुॻो त इहो हिन विच वारो जेको मुफ़ासिलो हिन आवाज़ तइ कयो उहो केतिरे जेको आहे टाइम में तइ कयो। ठीकु आहे। ऐं हिते जेको असां डिस्टेंस खणूं था उहो खणूं था हिन भित ऐं हिन ॿिनि माण्हुनि जे विच में, उहो बि असां 100 मीटर खयो आहे। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां हाणे इहो साॻियो एक्सपेरिमेंट प्यारा ॿारो वरी मुख़्तलिफ़ जेको आहे त दफ़ा वरजाइबो ऐं वरजाइण खां बाद में हिन टाइम जी साॻे नमूने सां एवरेज असांखे कढणी पवंदी। ठीकु आहे। तो हिकिड़ी शइ जो असांखे हिते ध्यानु रखणो पवंदो त पहिरें जेको आहे एक्सपेरिमेंट में असांजो जेको डिस्टेंस हुयो उहो सिर्फ़ु 1 टाइम हुयो। ठीकु आहे। त माना हिकिड़े साइड खां ही मर्द बीठो हुयो ऐं ॿी साइड खां औरत बीठी। ऐं हिते छा आहे त हिते ॿई जेके आहिनि उहे हिकिड़ी साइड खां बीठा आहिनि, यानी हिते जेके आवाज़ जो जेको आवाज़ु जेको ट्रेवल कंदो उहो जेको आहे माना वधीक ट्रेवल कंदो। पहिरियों त हिन भित ताईं वियो, उनखां पोइ टकराइजी वरी वापसि थियो, यानी जेकॾहिं असां हिन माण्हूअ खां हिन भित ताईं जो मुफ़ासिलो ॾिसूं त उहो हिकु दफ़ो ई थियो। उनखां पोइ वरी इहे जॾहिं एको प्रोड्यूस थियो त उनखां पोइ छा थियो त हिन भित खां आवाज़ु टकराइजी वरी वापसि आयो हिन औरत ताईं, यानी ही ॿियो दफ़ो वरी आवाज़ु ट्रेवल थियो। ठीकु आहे।
यानी डिस्टेंस जेको आहे उहो असांजो डबल थी वेंदो। ठीकु आहे। त इन जे लाइ असां वटि जेको फार्मूलो हूंदो उहो हूंदो स्पीड ऑफ साउंड इज़ इक्वल टू 2 मल्टीप्लाई डिस्टेंस ऑफ वॉल। ठीकु आहे, डिवाइड बाय टाइम टेकन। साॻे नमूने सां हिते जेको असां टाइम खणंदासीं उहो खणंदासीं एवरेज टाइम। तो इन जे लाइ बि असां हिते मिसाल जे तौर ते हिन तरीक़े सां चई सघूं था त जेको असां वटि डिस्टेंस आहे उहो आहे 100 मीटर। ठीकु आहे, यानी वन टाइम वारो। उन खां बाद में जेको आहे टाइम जेको आहे हिते असां जेको नोट कयोसीं एवरेज टाइम उहो असांखे मिलियो 0.28 सेकंड ऐं हिते असांखे जेको आहे स्पीड ऑफ साउंड मालूम करणो आहे। ठीकु आहे। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था त असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे v इज़ इक्वल टू टाइम ऑफ द डिस्टेंस। ठीकु आहे, यानी पहिरियों आयो उन खां पोइ टकराइजी वरी वापसि वियो साउंड। ठीकु आहे। उन खां पोइ हिते टाइम असां रखंदासीं ऐं उन खां पोइ प्यारा ॿारो जॾहिं जीअं त असांखे ख़बर आहे त डिस्टेंस जेको वन टाइम वारो आहे उहो आहे 100 मीटर, त 2 टाइम घणो थींदो 200 मीटर। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ एवरेज टाइम असां जेको आहे रफली कैलकुलेट कयो आहे उहो आहे 0.28 सेकंड्स। हाणे जॾहिं 200 खे 0.28 सेकंड्स सां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 714.3 मीटर पर सेकंड। ठीकु आहे। त हाणे हिन मेथड जे ज़रिए बि असांखे जेको आहे त ख़बर पइजी वई त जेका स्पीड ऑफ साउंड आहे उहा आहे असां वटि 714.3 मीटर पर सेकंड। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो ही ॿ मेथड हुया असांजे बुक में मेंशन थियल हुया जंहिंजे ज़रिए जेको आहे असीं माना स्पीड ऑफ साउंड मालूम करे सघूं था। ठीकु आहे। उन खां बाद में हिकिड़ी पॉइंट मूंखां रहिजी वई जेका मां हींअर तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि प्यारा ॿारो, उहा इहा त हीउ जेको डिस्टेंस असां मालूम कयूं था प्यारा ॿारो उहो बेसिकली बुक में ॾिनो वियो आहे त उहो असां टंडल व्हील जे जेको आहे ज़रिए फाइंड कंदा आहियूं। ठीकु आहे। टंडल व्हील छा हूंदो आहे प्यारा ॿारो, बेसिकल उहो हिकिड़े क़िस्म जो व्हील हूंदो आहे। ठीकु आहे। उनजो जेको हिकु चकर हूंदो आहे उहो 1 मीटर जे बराबरि हूंदो आहे। ठीकु आहे। अक्सर जेके सिविल इंजीनियर वग़ैरह जेके रोड ठाहींदा आहिनि, ठीकु आहे, त उन में उन रोड जी जेका माप कंदा आहिनि उहा बि बेसिकली जेको आहे टंडल व्हील जे ज़रिए कंदा आहिनि। स्केल वग़ैरह जेकॾहिं यूज़ कंदा त उहे केतिरो कंदा, उन्हनि में उन्हनि खे जेको आहे त टाइम इलाही लॻंदो। त उनजे करे छा हूंदो आहे त कुझु जेको आहे त वर्कर हूंदा आहिनि छा कंदा आहिनि, पोइ उहे जेको आहे उन टंडल व्हील खे हथ में खणी करे हिकिड़ो हमरिया जेको आहे त वरी मोटरसाइकिल हलाईंदो, ॿियो वरी उन टंडल व्हील खे जेको आहे त रोड सां लॻाए करे हलंदो। ठीकु आहे। पोइ हुन में वरी हिकिड़ो जेको आहे त मीटर लॻल हूंदो आहे। पोइ हुन मीटर ते उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त हाणे हेतिरा जेको आहे असां मीटर जेको आहे कवर कयो आहे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हीउ जेको डिस्टेंस आहे बेसिकली उहो असां टंडल व्हील जे ज़रिए जेको आहे मालूम कंदा। ठीकु आहे। या इन टंडल व्हील खे बेसिकली सर्वेयर व्हील जो नालो बि ॾिनो वेंदो आहे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां जेको आहे असां जेको आहे त डायरेक्ट मेथड ऐं बाय यूज़िंग एको जे थ्रू जेको आहे असीं स्पीड ऑफ साउंड जेको आहे मालूम करे सघूं था। तो हीउ लेक्चर हिते असां पूरो था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।